सचखंड धाम के नए स्थान पर विराजमान हुए गुरु ग्रंथ साहब। मकर संक्रांति के पावन पर्व पर नगर के स्थानीय गुड़हर कॉलोनी में सचखंड धाम जानकी पार्क के गुरु ग्रंथ साहब आज नवीन भवन में स्थापित कर दिए गए। भाई कमलदास उदासी जी के द्वारा एवं भाई कृपालदास जिज्ञासी के सानिध्य में भजन कीर्तन कार्यक्रम के साथ सभी देवी देवताओं एवं गुरु ग्रंथ साहब की स्थापना की गई। इस अवसर पर आरती अरदास पल्लव कर गुरु ग्रंथ साहब को रुमाल प्रसाद भेंट कर सबको बधाइयां दी गई। सिंधी सेंट्रल पंचायत के अध्यक्ष सरदार प्रहलाद सिंह जी द्वारा सभी महिला पुरुषों को इस उपस्थिति बनाए रखने पर हार्दिक बधाइयां दी। कार्यक्रम में उपस्थित ब्राह्मण समाज की पंडित कोमल शर्मा, देवदत्त शर्मा एवं अनेक संत मंडलों के आशीर्वचन के पश्चात महाप्रसाद भंडारे का आयोजन किया गया। देखें इस अवसर पर झलकियां। आवाज न्यूज 24 की ओर से विजय थावानी, रीवा। प्लीज लाइक और सब्सक्राइब अवश्य करें और अपने मित्रों को फॉरवर्ड करें। सचखंड धाम की आशीर्वाद का ताली करें। भाईचारों की सादत है, जो सहयोग वठी करे दिल ॾाढी ख़ुशि थी आहे, छोकी ख़ुशी दिल में आई ॾाढी खान ठहण सां। सो थान सुहावा राम सतनाम है भी सच नानक होसी तेरा आसरा कल भी तेरी, तेरा आसरा कल भी तेरी। तस्वीर के दिवाले जे संगत लाइ तारीफ़ त वजायो। असांखे साॻे जी घड़ीअ में हिक पेर ते बीही करे असांखे सहारो ॾिनो वियो ऐं अॼु बि हुनजी दिलि न हुई, अखियुनि मां पाणी पिया वञनि, असांखे बि दिलि न हुई। ईअं पोइ वञे की कोई असांजे घर मां भाती निकिरे थो पियो, छोकी संगत ऐं 10 महीननि में जेको ट्रीटमेंट हलियो न, मां ॿुधायांव असां ॿारनि खे छॾे पिया वञूं, गुरुअ खे छॾे पिया वञूं त गुरुअ जी बि शेवा हे पिया कनि त ॿारनि खे बि रोटी हे पिया पहुचाइनि। असांखे घर जी चिंता ई न हूंदी। असांजो घर न आहे, तुलदास जी सचखंड धाम ठहियो आहे, उन में कमरा ॾिना आहिनि। असांजो कुझु बि न आहे, न त उमेद न हुई, हक़ीक़त ॿुधायो उमेद न हुई की हेड़ो स्थान ठहंदो, पर अलाए की उन्हनि ठाहियो आहे, असांखे ख़बर न आहे। पर असांजे समाज में दरबारी जे हिसाब सां जेको दरबारी हुजण खपनि उन हिसाब सां दिक़तूं आहिनि। कुझु समाज जी बि कमज़ोरी आहे हिन में। मां खुली ॻाल्हि ॻाल्हायां पियो, समाज में जहिड़े नमूने असांखे पंहिंजे दरबारियुनि जो ध्यानु रखणु खपे या सहयोग करणु खपे, उन में थोरी असांखे भविष्य में ध्यानु ॾियणु खपे। जो असांजी दरबारियूं सुहिणियूं हुजनि, भव्य हुजनि ऐं जिते असां फ़ख्र सां वञी सघूं। जीअं की तव्हां जेसिक गुरुद्वारा आहिनि, केतिरा वॾा सुहिणा आहिनि, विशाल आहिनि ऐं ओड़े नमूने ते संगत वञे थी, सिख समाज जी वञे थी, असांजो समाज ते वञे थो पियो। त
अहिड़े नमूने असांजूं पंहिंजे समाज जूं दरबारूं हुजणु खपनि जो असांखे फ़ख़्रु थिए त सचो पातशाह कंदो उहे बि ॾींहं ईंदा जो अञा दरबारूं सुहिणियूं थींदियूं भव्य थींदियूं ऐं हिकिड़ो समाज में हिकिड़ो सामाजिक एकता रहंदी। मां हिन मौक़े ते साईं कमलदास खे पूरे परिवार खे लख लख वाधायूं थो ॾियां समाज जे तरफ़ां बि कि अञा सुहिणी अञा वधीक हिनजो विकास थींदो अञा भव्य विकास थींदो सुहिणी दरबार थींदी इहा ई सचे पातशाह सां प्रार्थना आहे। की जय दाना भी नानक सारे नानक सारी नानक सारे तोला ऐसे जगदी पटवंता कमोदी